वालेकुम अदा, थैंक यू। बिल्कुलु अदा, मोरे जी आवाम जी ख़िदमत कंदासीं। पहिरियों दफ़ो आई त कोशिशि कंदासीं कि सुठे खां सुठो कमु कयूं। हिते क्राइम खे बि ॾिसूं पिया था ऐं जेके मार्केट जा इशूज़ आहिनि ऐं ॿिया सिक्योरिटी जा इशूज़ आहिनि ऐं जेके असांजे एस पी साहब जा अहकामात आहिनि उन्हनि सभिनी खे मद्देनज़र रखंदे जेतिरी ख़िदमत करे सघियासीं मोरो जी आवाम जी कंदासीं इंशाल्लाह। जी उन ते बि कमु हले थो पियो, बिल्कुलु उन में बि रिज़ल्ट मिले थी पई। जी जी मंशात जे बारे में त बिल्कुलु असांजो प्रॉपर क्रैकडाउन थींदो हिन ते ऐं असांजी जो आहे न मंशा जे लाइ ज़ीरो टॉलरेंस आहे। जिथे बि असांखे इंफॉर्मेशन हूंदी, जिथे बि असांखे अहिड़ी काई ॻाल्हि हूंदी, असां हुन ते बिल्कुलु ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी आहे। ऐं तव्हां ॾिसंदो इनशाला अॻियनि ॾींहंनि में, मूंखे चार्ज वठंदे त 2 ॾींहं थिया आहिनि, तव्हां ॾिसंदो इनशाला की मंशा ते असां प्रॉपर क्रैकडाउन कंदासीं। ऐं तव्हांजी जो आहे न मोरो जी आवाम खे बि इहा अपील आहे की कोई बि इंफॉर्मेशन हुजे किथे बि कंहिं बि कॉर्नर में मोरो सिटी में या मोरो जे ॻोठनि में, त बिल्कुलु असां ॾे अचनि, असांजा दरवाज़ा खुलियल आहिनि, असांखे ॿुधाइनि, असां उते क्रैकडाउन कंदासीं। ऐं असांजी पंहिंजी बि इंटेलिजेंस आहे ऐं बिल्कुलु तव्हां रिज़ल्ट ॾिसंदो।